अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं था कुंभ खां नसीर अमन सोलंकी जी रिपोर्ट मुताबिक़ सहाफ़ी ज़ोया मल्लाह जी इज़त ख़तरे में। ठेकेदार वज़ीर पयार जे पुट वसीम पयार ऐं मुनीर पयार ख़िलाफ़ दाईंदे प्रेस क्लब पहुची वई। सीनियर सहाफ़ी एवार्ड याफ़्ता ऐं सोशल वर्कर ज़ोया मल्लाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी इज़त ख़तरे में आहे। ठेकेदार वज़ीर पयार जे पुट बासर वसीम पयार ऐं मुनीर पयार जान जा वेरी बणिजी विया आहिनि, जेकी फेक आईडी ठाहे मुंहिंजी इज़त खे नुक़सान रसाए रहिया आहिनि। वसीम पयार ऐं मुनीर पयार पारां मिलंदड़ धमकियुनि जा सबूत मूं वटि मौजूदु आहिनि। हुन एसएसपी खैरपुर ऐं ॿियनि वस वारनि खां नोटिस वठी जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ करण जो मुतालबो कयो आहे, न त ॿी सूरत में पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदसि। जॾहिं त कोडिजी जी अवाम ऐं सहाफ़ियुनि पारां सीनियर सहाफ़ी एवार्ड याफ़्ता सहाफ़ी ऐं सोशल वर्कर ज़ोया मल्लाह जी हिमायत पिणु कई वई आहे। ज़ोया मल्लाह खैरपुर मीरत खां आहियां। मां हिकु रोड जी पोस्ट रखी त जंहिं ते जेको आहे करप्ट ठेकेदार वज़ीर अली पयार जो पुटु ऐं संदसि भाइटियो मुनीर अली पयार मूं मथां ॾमिरिजी पिया आहिनि। मूंखे मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मुंहिंजे नाले सां फेसबुक आइडियूं ठाहे फेक आइडियूं ठाहे मूंखे बदनाम करे रहिया आहिनि। मुंहिंजी इज़त ऐं मुंहिंजी जान खे इलाही नुक़सानु आहे हिननि मां ऐं मूं वटि सबूत बि मौजूदु आहिनि, जेके उन्हनि व्हाट्सएप वॉइस कया आहिनि मूंखे ऐं मैसेजनि ते धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं कॉल ते धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिकिड़ो मुनीर पयार जेको करप्ट ठेकेदार वज़ीर अली पयार जो भाइटियो आहे, ॿियो संदसि पुटु वसीम आहे। मुंहिंजो मुतालबो आहे एसएसपी खैरपुर खां हिननि ॿिन्ही खे गिरफ़्तार करे मूं सां इंसाफ़ कयो वञे। मूंखे हिननि ॿिन्ही मां जान जो बि ख़तरो आहे, मूंखे इज़त जो बि हिननि मां ख़तरो आहे, न त ॿी सूरत में पाण थाणे जे अॻियां पंहिंजे पाण खे बाहि ॾेई साड़े छॾींदा।